वाह सही सुभान अल्लाह। भेटाई साहब जी वाई ऐं ईअं सम्झ में आयो ॼण भेटाई साहब जे दरगाह ते वेठा आहियूं। सुभान अल्लाह। सहन में जीअं साईं जी वायूं चवंदा आहिनि फ़क़ीर, ईअं ई नज़ारो साम्हूं आयो। सुभान अल्लाह। दोस्तो ही सब महबूब जो शाम। जुबान हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए, जुबान तां बुवत दर्द हां जाएगी, सनाए मोहम्मद बुवत दिल तजी। ओ जुबान बिन ॾियारिन जे विच में जेस ताईं तोखे रहण जी न जाइ आहे त तोखे घुर्जे त मोहम्मद मोहम्मद कंदी रहिजा। जुबान तां बुवत दर्द हां जाएगी, सनाए मोहम्मद बुवत दिल पजी। दर्द ले मुस्लिम मकामे मुस्तफा हस्त, आबरूए माज नामे मुस्तफा। मुसलमान तुझे दिल में महबूब मोहम्मद जो घर वा। सुभान अल्लाह। ऐं इन्हे जे करे त तुझी इज्जत आ। सुभान अल्लाह। दर्द ले मुस्लिम मकामे मुस्तफा हस्त, आबरूए माज नामे मुस्तफा हस्त। या मक्की मदनीयुल अरबी, दिल वजा बादे फिदायत जे खुश नशबी। ओ मुझा मक्की मदनी अरबी, दिल ऐं जान जे न तोता कुर्बान थी पवे त हीअ त मुंहिंजी खुश नसीबी आ। सुभान अल्लाह। अल्लामा मौलाना हाफिज अली अकबर साहब चओ सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा, सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी, दोस्त दारे चार यार मुताब औलादे अली। मजहबे हनफियदार मिल्लते हजरत खलील, खाक पाए गौस-ए-आज़म ज़ेर साया हर वली। हजरत भेटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त विसरे सारो लोग शाल न विसरी तू, तोखे केॾो मूं सांढियो आहे साह में, केॾा वंग वजूद खे केॾी रंड करो का, पोइ बि मन जी झोक साॻी महबूबन ॾे। निहायत
वाजिबुल एहतराम सदरे महफिल पीरे तरीक़त रहबरे शरीयत नेक सूरत हर दिल अजीज हजरत क़िबला साईं सैयद इमामुद्दीन शाह साहब राशिदी दामत बरकातुहुमुल आलिया। अल्लाह रब्बुल आलमीन साईं के सेहत बख्शे, उम्र दराज करेस, ता देर पांजे बचड़न जे मथों साईं जो सायो कायम ऐं दायम फरमाए। साहिबजादा शान वारा हजरत क़िबला साईं तमा असा सुन्नत जमात जे अखिन जा ठार सैयद अली अकबर शाह साहब राशिदी मद्दज़लहुल आली आले सुन्नत जमात जी सूआ हजरत क़िबला साईं सैयद मुनवर अली शाह साहिब ऐं तव्हां असां आशिकनि जे दिलनि जी धड़कन हजरत क़िबला साईं सैयद सरदार अली शाह साहिब ऐं आले सुन्नत जमात जे मथां नज़रे करम फरमाइण वारा सैयद मुमताज अली शाह साहिब ऐं साईं जा जेके भी नींगर आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि खे खुश आबाद रखे। जो 12 महीने एड़ो तो हजरत क़िबला साईं सैयद मोहम्मद महदी शाह साहब रहमतुल्लाह ताला अलैह जो उर्स मुबारक मल्हाइन था, जो पंहिंजा पराया सजन दुश्मन आस पास में बीहन था, ॾिसन था, वायसन था, तो उन्हनि जो ज़मीर उन्हनि खे इहो फ़ैसिलो ॿुधाए थो त तव्हां वॾा हरबा हलाया, पर हेॾे ॾिसो 1400 साल गुज़री विया आहिनि, इन्हनि आशिक़नि मां तव्हां ख़ुदा जे वलीयनि जो इश्क़ कढी न सघिया। सुभान अल्लाह, हथ मथे करे सुभान अल्लाह। बस अज ईंदे ईंदे दिल घुरियो तो बीमार हुयुसि, पहिरें जलसे ते वञा पियो, वञा बि सैयदनि वटि थो, बहितर ईअं थिए त उते सैयदनि जो ई वञी ज़िक्र कया। सो आयत मुबारक जेका पढ़ी थमिनीअ जो तर्जुमो कंदासीं, न कंहिंजे मथां लानत, न कंहिंजे मथां तबरो, छो त असां वटि अहले सुन्नत जमात जो जेको भी दुकान आहे उहो इश्क ऐं मोहब्बत रसूल जो आहे। सुभान अल्लाह। पाण बदमज़हबन मौलायो अल्लाह से दूर करे तो तालीम भी फितना, इमलाक भी, इकबाल जो शायर, अल्लाह से दूर करे तो तालीम भी फितना, इमलाक भी, औलाद भी, जागीर भी फितना, नाहक के लिए उठे तो शमशीर भी फितना, शमशीर क्या है नारे तकबीर भी फितना। सुभान अल्लाह, वाह सही वाह, वाह सुभान अल्लाह। अरे इकबाल नाला बेड़न जो न जा पिया था गाए जा, किन्ना कलाम ज़माने जा माण्हू उन्हीअ महिल ॿुधंदा, पर पोइ उन्हनि खे उहे यादि न हूंदा, मगर हेड़े आशिक़ रसूल जी शाइरी हर वक्त जड़ी मल हिननि जे ज़बान ते अचे वेंदी त हिननि जी तकदीर ऐं कैफियत बदलजी वेंदी। शुक्रगुज़ार आहियां साईं गुलाम शमीर शाह साहिब बुखारीअ जो, जेको असांखे हर साल हुकुम कंदो आहे ऐं साईं जे तवसल सां सैयदनि जी ग़ुलामी नसीब थींदी आहे। असांजे अहले सुन्नत जमात जो भलोड़ आलिम मुफ्ती मोहम्मद अब्दुल रब साहिब सिंधी दामत बरकातुहुमुल आलिया, ये सुन्नत जमात जी ये ढाल है, ढाल है। इंशाअल्लाह तबारक व तआला तकब्बुर नाहे,
जे कदे को दुश्मन मैदान कंदो त हे दसे मारी दस सुभान अल्लाह सुभान अल्लाह आई अज ताई कहीं भी दस्तगीर मोहब्बत सुभानिया जे मुरीद के कहीं शिकस्त न दिनी आ भली इल्म हुजे केडो भी इल्म हुजे तो तुझे ला शैतान वारो इल्म सबक है त जदे एडे इल्म हुंदे शिकस्त खाई वियो तो तू काथे बची सघंदे सुभान आई केतरा अहिड़ा मुनादरा थिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िर नाज़िर ते मुनादरो थियो उहे अञा ताईं असां वटि प्रूफ आहिनि जल फडाका आलिम अल्लामा सईद अहमद काज़मी रहमतुल्लाह अलैह मुल्तान वारे जा जेडी मल बदमज़हबन के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िर नाज़िर जे इनकारन के शिकस्त ॾिनऊं त उन्हनि चयो त ठीक आ असां तॾहिं मञीदासीं त बेशक हुजूर हाज़िर बि आहे नाज़िर बि आहे त असांखे अखियुनि सां ॾेखारियो हाणे इल्म जे मैदान में त हुननि खे मार अचे वई पोइ वञी साईं अल्लामा काज़मी साहब रहमतुल्लाह अलैह जे हुजूर में अर्ज़ कयूं त हाणे हिन ॻाल्हि ते अचे बीठा आहिनि पाण उथी बीठो फरमायई त ॾेखारींदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾेखारींदासीं बि वल्लाह ॾिसण जे बावजूद बि भॼी विया ॾिसण जे बावजूद बि भॼी विया हे वारा जे भरसा टोटाणी मोहम्मद पना गाली कंदे कंदे ट्रैक्टर में पिया अचनि मज़ूर माण्हू हिकिड़े चयो त नबी हाज़िर नाज़िर न आहे ॿिए चयो त हाज़िर बि आहे त नाज़िर बि आहे उतो ट्रैक्टर ते वञनि बि मज़ूरीअ ते पिया ड्राइवर खे चयो त हिते झल हे पलाल जो खोड़ो पियो आहे इन्हीअ खे बाहि था ॾियूं ॿई था घिरो इन्हीअ में जेको सड़ियो जेको बचियो हक़ ते आहे उहे अञा ते बि फोटू निकितल आहिनि पोइ चई ठीकु आहे ॿई लथा पलाल खे बाहि लॻी वई हथो हथ में ॾिनऊं जेॾी महिल जो ॿई घिरिया त न हुनखे पई बाहि वठे न हुनखे पई साड़े त पंहिंजा सुन्नी हिन जा ॿ टे बीठा चई ॾेणीअ जे हथ खां छॾ त पोइ ख़बर पवेसि सुभान अल्लाह नारा तकबीर नारा तकबीर नारा रिसालत नारा तौहीद नारा हैदरी नारा पीर उलमा अहले सुन्नत और वाकई थियो भी ये वल्लाह राज शाहिद है बेशक राज शाहिद है शरीयत में ब शाहिद खपंदा न पर हिन ॻाल्हि जा राज शाहिद है सुभान अल्लाह जेडी मल जो हथ कढीस त वठी बस पा हुन फकीर के कपड़े के भी बाहि न वरतो पो खणी वियसि अस्पताल लाड़काड़े इलाज बिलाज थियो पलाल जी बाहि हुजे सहा का बुंड जी तका पासा साड़े सहा पलाल जी बाहि हो सोला से तवा के खुश रखे आबाद रखे पाण ने धड़कानायूं धड़कायूं अल्लाह कंदो क़यामत जे ॾिहाड़े मोचड़ो घटे वधे पर हूंदो जन्नती ॿियो भला अञा छा कयूं हा न छो त हिते हिसाब किताब थींदो पर मदीने वारो जेॾी महिल पहुची पियो सुभान अल्लाह त हीअं दफ़्तरनि खे बस हीअं लीका चे वेंदी सुभान अल्लाह इहा बि ख़बर हुजणु खपे हा भली 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 को न मञे ॿुधाइण असांजो कमु आहे जेको ॻाल्हायूं था सो जवाबदारीअ सां था ॻाल्हायूं हाणे आयत मुबारक जो तर्जुमो कंदुमि पुठियों जेकॾहिं दिलबर साईं न हुजे हा त पोइ मां कम खे आस्ते आस्ते धिकियां हा
पर हाणे इंतजार उन्हीअ जो बि आहे कलाक सवा तकी रखंदुमि त साईं जन बि ईंदा पोइ उहे बि इरशाद पंहिंजो फरमाईंदा ऐं इंशाअल्लाह तबारक व तआला मां मुबारकबाद थो पेश कयां सैयदनि खे जो तव्हां पंहिंजे नाने साईं जे उम्मत जे मथां वॾो हे एहसान कयो आहे जो तव्हां हेॾो मेड़ा पोइ सोने महबूब जे इश्क ऐं मुहबत जो मल्हायो आहे माशाअल्लाह हितरे कोई भी बद मज़हब कोने है जेके भी आन सब आशिक रसूल हैं सुभान अल्लाह सब पीरन वाला है सो अल्लाह रब्बुल आलमीन सब के पांजा पीर बख्शे दे पीर सा पांजे सा मोहब्बत जतरी कंदो तेतरो अल्लाह जो कुर्ब हासिल थीदो हाने आयत मुबारक जो तर्जुमो बुधो पो इन आयत मुबारक जे मुतालिक मां तकरीबन मां के अहल बैत के शान में 100 हदीस याद आ पर अजो की हिन मजलिस में तकड़ में तवा के 25-30 हदीसूं अहल बैत के शान में बुधाई सुभान अल्लाह वाह हाफिज़ सुभान अल्लाह तहनन वड आलम कोलन के कुरान नहीं दो थन हदीस नहीं दो थन पंजन मौलवी घुराए करे उनन को राग कराइंदा हन और बियो कुछ न कराइंदा हन पर हाने खूहनो मानन जा बात बंद कया कहे कोनन के न मंजण वारे जो इलाज कोने पर धक्को एड़ो हणदा सु जो बटरे दिहाड़ा त बात बंद हुंदव सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी जात बाबरकात फरमायो द कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा अल्लाह रब्बुल आलमीन तो पाजे महबूब के फरमाए द ए हबीब तू फरमाए तम्मा इन्नते तम्हा खा को बि बदलो न तो घुरा मगर कराबत जी मोहब्बत महबूबा तू फरमाए तमा इन्नते तम्हा खा को बि बदलो नथो घुरा इन्नते जो मतलब बात जेको मां तव्हां के रुठल रब पर चाहे दिनो तव्हां शैतान जे कड हुयो मां तव्हां के रहमान सां मिलायो कलमो मुझे दरवाजे तो मिलियो कुरान मुझे दरवाजे तो मिलियो काबो मुझे दरवाजे तो मिलियो हासिल कलाम खुदा जी हर नेमत मां मोहम्मद जो सदको मिलियो सुभान अल्लाह वाह सैयद महदी शाह मुझे सदको मिलियो सुभान अल्लाह छो न ॻाल्हायो था हाणे रोज़े धणीअ जहिड़ो जवान मुझे सदके मिलियो शाबाश कुरान शरीफ जी आयत है हिकिड़ी वकुंतुम अला शफा हुफरत मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा अल्लाह से को फरमायो कुरान शरीफ में तो एड़ो दिलबर दिनो तमाम जो तमा जहन्नम जे किनारे ते बीठल हो तमा के जन्नत दे मोकले छॾे सुभान अल्लाह छो न आशिक चवे तो नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया हजरत मूसा को भी लुत्फे नजारा मिल गया अलगरज हर एक बेचारे को चारा मिल गया पर हम गरीबों को मोहम्मद का सहारा मिल गया सुभान अल्लाह मां जेका तव्हां खे तबलीग कई इन्हीअ जो उजूरो को मां तव्हां खां नथो घुरा सोन न चांदी न वज़ारतूं न सदारतूं न मांखे रब्बुल आलमीन रसूलन जो पगदार ऐं सरदार बनायो आहे पर हाणे जेकॾहिं मां महबूब जूं महिरबानी याद अथव त पोइ इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझे अहल बैत सां मोहब्बत कयो मुझे कराबत सां मोहब्बत कयो बस आयत मुबारक नाज़िल थी अग में हिकड़े तफसीर जो नालो नोट कर तफसीर इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा
हिन यखो वधीक ॿियो को दलील नथो थी सघे जो हीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजूर में जिब्रील कुरान खणी ईंदो हो तो उन आयत जो शान नुज़ूल महल मौजो तफसीर नबी जो सौट कंदो वेंदो हो। अग में यो तफसीर इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा तो लिखे त जड़े आयत मुबारक नाज़िल थी महबूब जा सहाबी आया अर्ज़ चे कयो तो साईं बुधाए तो ये तुझा करीबी रिश्तेदार केड़ा आहिनि जिन जी मोहब्बत अल्लाह साईं असांजे मथो फर्ज करे मोकलिया। नबी फरमायो तो हुवल अलियो वल फातिमतो व अबनाहुमा वो तो हिकु अली बियो फातिमा बियो उन्हनि जा पुट हसन हुसैन। सुभान अल्लाह। उन्हीं के बाद में तफसीर कबीर भी लिखियो तफसीर कशाफ अल्लामा ज़मख़शरी भी लिखियो पर वहड़े बा आशिक़े रसूल अल्लामा इस्माइल हक़ी याद रखी छड़ियो भली मदरसा हलायो पर याद करे छो मता अल्लामा इस्माइल हक़ी के चवे त यो गैर मुहक्किक जे कदे ये लफ्ज मुदासे त असा कडियारे में धरणो हणदासे अचे त यो गैर मुहक्किक ना है इने जड़ो बियो को मुहक्किक हुई। सुभान अल्लाह। बेशक वाह सुभान अल्लाह। इन यकुल्ला सलुकुम अलैहि अजरन इल्ला अलमवद्दत जे हेठा 12 सोने रसूल पाक जो हदीसूं आदियूं खई तवा 12 दफा सुभान अल्लाह चओ तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। थकजी पिया आयो ता जो बिदो को नेटे परिया को वठी बैठा आयो छोकरा रे इने के बाहर कढी छडियो जो बाबा हिते ॿियो सौदो थो हले पियो तूं पासड़ो वठी वञी पंहिंजी रोज़ी कर। शाबाश मेहरबानी ताज अल्लाह खुश रखंदव। हेरे तवज्जो आहे लाइन सुभान अल्लाह। मदीने जा साइदा फरमान अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहु काल मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात शहीदा अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात मगफूरन लहू अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात ताइबन अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात मोमिनन मुस्तकमिल ईमान अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशरहु मलकुल मौत बिल जन्नत सुम्मा मुनकिरम नकीरन अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़िफ़ इलल जन्नत कमा तज़िफ़ुल उरूस इला बैत ज़ौजिहा अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फुतिहा लहू फी कब्रिही बाबन इलल जन्नत अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जअलल्लाहु कब्रहु मज़ार मलाइकतिर रहमत अला व मम्मात अला हुब्ब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात अला सुन्नत वल जमाअत अला व मम्मात अला बुग़्ज़ आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्तूबन बैन ऐनिही आयत मिर रहमतिल्लाह अला व मम्मात अला बुग़्ज़ आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यशम राइहतल जन्नह अला व मम्मात अला बुग़्ज़ आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात काफिरा
की नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत। ए टीवी वारो बेसरो हो मुझी कई कमाई हेडे होडे करे छॾई जोश ते हुयुस त तू माखे भरे हां माण्हुनि ॿुधो अलाए न ॿुधो अलाए कहिड़े ख़्याल में हलिया विया। अल्लाह मुबारक फी हेडन आलमन असांखे मञियो सॼे जहान में सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे कोई भी नात खान जी तरदीद न करे सघंदो जेके हिते नातियूं पढ़ी विया इन्हनि जे मथां तस्दीक मुहर खणण वारी असां अलम हूंदा आहियूं। सुभान अल्लाह। पर हाणे छा कयूं टाइम थोड़ो थो थिए पोइ सबको मजबूर आहे अल्लाह खुश रखंदुनि असां दुआ कयूं छो त मां पाण नंढड़े हूंदे नात खान ऐं अॼु बि माशा अल्लाह जे सैयदनि वटि मां काबियत तई का नात पढ़ी आहे त मां माण्हुनि खे मारे वेंदो वाह सुभान अल्लाह। हाणे इन्हनि ॿारनि हदीसनि मुबारकनि जो तर्जुमो ॿुधो ॿुधंदव अलाए न ॿुधंदव। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब फरमायो त जेको अहल बैत जी मोहब्बत रखी वफात करे वियो वो शहीद आ। जेको अहल बैत सां मोहब्बत रखी करे वफात करे वियो वो अल्लाह वटि बख्शल आ। जेको अहल बैत सां मोहब्बत रखी वफात करे वियो रब उन्हीअ जी तौबा क़बूल करे छॾी आ। जेको अहल बैत जी मोहब्बत रखी वफात करे वियो वो कामिल ईमान सां लाॾाणो करे वियो आ। जेको अहल बैत सां मोहब्बत रखी वफात करे वियो मलकुल मौत ऐं मुनकिर नकीर मलाइक उन्हीअ खे जन्नत जी बिशारत था ॾियनि। जेको अहल बैत सां मोहब्बत रखी वफात करे वियो उन्हीअ जे लाइ जन्नत खे सिंगारियो वेंदो आहे जीअं नई कुंवार मुड़स जे घर सिंगार जी वेंदी आहे। जेको अहल बैत सां मोहब्बत रखी वफात करे वियो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीअ खे जन्नत क़ब्र जे अंदरि जन्नत जो दरवाज़ो खोले ॾींदो आहे। जेको अहल बैत सां मोहब्बत रखी वफात करे वियो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीअ जे क़ब्र खे मलाइकनि जे लाइ ज़ियारत करार ॾेई छॾियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको अहल बैत जी मोहब्बत रखी वफात करे वियो वो अहले सुन्नत जमात ते वफात करे वियो। हथ मथे करी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे। जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखी वफात करे वियो वो क़यामत जे ॾियारे ईंदो त उन्हीअ जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखियल हूंदो त हे अल्लाह जे रहमत खां ना उमेद आहे। जेको अल्लाह जे हबीब जे अहल बैत सां बुग़्ज़ रखी करे मरी वियो वफात करे वियो जन्नत जी बूइ नसीब न थींदसि। जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखी करे वफात करे वियो काफ़िर थी मरी वियो काफ़िर थी मरी वियो। रूल बयान मदरसे में पियो अथव खोले पढ़ो। बाक़ी तव्हांजे मञण सां या न मञण सां को फ़र्क़ु कोन पवंदो भली क़यामत अचे वञे। थोरो ॻाल्हायो त सुभान अल्लाह। असल खां वठी करे शैतान ऐं रहमान जा रस्ता ॿई हलनि था पिया न। तव्हां पंहिंजे इन कस खे न छॾिजो। क़यामत जे ॾिहाड़े ख़ुदा जे कहर खां मालिक जे मोचड़नि खां मदीने वारो बचाईंदव। न पीउ कम अचे न अमल कम अचे न ॿाहिरि भॼी वञनि दोस्त बेगाना थी वञनि ज़ालू पिण कढी बीहनि
कसम खुदा जिते कहारिय जी कोरट लगल होंगी। अरे मौलवी ये तो के मदीने वाले जा लफ्ज़ याद कोनन के तो पढ़दा फरमान पे अन अल्लाह व अन साहिबकुम। हलिया जो है दे मां यतीमन जो यार मिस्कीनन जो मददगार बैठो आया मां तवासा कहारिय जे कोरट में कद जी थो हला पयो तवाजी जमानत भी थो खड़ा तवाजी वकालत भी थो कया। सुभान अल्लाह। हाय हाय शफात रसूल हथ मथे कयो शफात रसूल जिंदाबाद मोहब्बत रसूल अज़मत रसूल इज्जत रसूल इश्क रसूल। दुनिया जो ते अखियों खुल दियो जने अल्लाह रब्बुल आलमीन सद कंदुस त हलिया कुर्सी अचे संभाल महबूब। पाण था फरमान त मां पंहिंजे रब खे अर्ज कंदुसि त मां कुर्सी ते न वेहंदुसि। ताजे नाने जो शान हो बेपरवाह हुआ बेनियाज़ा हो खालिका है मखलूका। असा जी अंदर ठरी पियो वाह वाह मुझा साईं तो पंहिंजे मालिक सां नाज़त करें। सुभान अल्लाह। वाह सही। पाण मालिक साईं फरमाईंदुसि त छो जे मां कुर्सी ते वेहंदुसि कुर्सी खणी मांखे बिस्तरे हली वेंदी पोइ पोयो मुंहिंजी गुनहगारो मत काॾे वेंदी। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदुसि तू हलिया कुर्सी ते वेह तो सामा वल सो फयो तो फतरदा जा जेके वायदा कया हसे मां जो तो सा पाड़िया थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो को वक्त हुंदो जो महबूब अलैहिस्सलात व सलाम जी कुर्सी अल्लाह जी कुर्सी सा गडु हुंदी जो पाण उते जे तशरीफ फरमा थींदा। सुभान अल्लाह। अचे थो को जवान इश्क ऐं मोहब्बत जी चाशनी चखण वारो सुभान अल्लाह। उहा जनाब मोहतरम मुअज़्ज़म अली अब्बासी साहब दामत बरकातुम आलिया जन तशरीफ खणी रहिया आहिनि। नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर दम दस्तगीर सुभान अल्लाह। असाजे अहले सुन्नत जमात जो आशिक रसूल हाजी मुनव्वर अली अब्बासी साहिब लाड़काने वाला तकरीबन साल में बटे जलसा कराइंदा आहिनि। मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो भी कराइंदा आहिनि। रमजान मुबारक जी 28 तारीख मुजी ते मुकर्रर थियल आहे। सुभान अल्लाह। तकरीबन केतरन सालन खां वठी करे सदन जो साहिबजादो शान वारो आशिक रसूल आहिनि। अहले सुन्नत जमात जी ढाल आहिनि सरमायो है साईं मुअज़्ज़म अली अब्बासी साहिब। अल्लाह रब्बुल आलमीन सदन जो हिन भलारी कचहरी में अचण बिहण ॿुधण क़बूल फरमाए। हेरे ख्याल आहे हाणे हेॾे रुगो मुंहिंजा ॿ लफ़्ज़ इश्क़ ऐं मोहब्बत जा ॿुधिजो। जेॾी महिल महबूब अचे वेहंदा कुर्सी मुबारक ते त अल्लाह रब्बुल आलमीन जेको सूरत खां पाक आ पंहिंजे कुदरत वारे सूरत मुबारक सां हेॾे मारे ॾिसो हीअं मुंहुं मुबारक करे पंहिंजे हबीब ॾे ॾिसंदो महबूब ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाइंदुसि हाने मां तोखे फरमाया थो त अन असनउ बि उम्मतिका मां ते अन असनउ बि उम्मतिका तू पंहिंजी ज़बान मुबारक सां चओ त मां तुझी उम्मत सां
कया। ये वॾा लफ़्ज़ आहिनि। हाणे मूंखे ॿुधाए त को मुल्लो उते एतिराज़ कंदो त साईं ईअं वरी कीअं? पोइ त बोचड़नि में मरी वेंदो त ॿियो छा? केरु ख़ुदा सां एतिराज़ कंदो त पंहिंजे महबूब खे थो ईअं चवे? पाण था फरमाइनि त मां पंहिंजे रब खे अर्ज़ कंदुसि त मूंसां तो वाइदा कया हा त मां क़यामत में तोखे राज़ी कंदुसि, मूंखे राज़ी कर। तो मूंसां क़ुरान में वाइदा कया हा त यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय वल्लज़ीना आमनू मअहू। मुंहिंजो वाइदो वादो सां हबीब त मां क़यामत जे ॾिहाड़े तोखे रुसवा न कंदुसि एॾीअ मख़लूक़ में। छा मतलब? माना मां तुंहिंजो एॾीअ मख़लूक़ में पंहिंजनि करावनि में कंधु हेठि न कराईंदुसि। पर वल्लज़ीना आमनू मअहू जेके तुंहिंजे कढ लॻा। जेके तुंहिंजे कढ लॻा, जेके तुंहिंजे दामन में चुभड़िया, मां उन्हनि जे सदके उन्हनि जो कंधु बि हेठि न कराईंदुसि। सुभान अल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह व अहले सुन्नत जमात आहे जेका रसूलुल्लाह जे कढ लॻल है। या रसूल अल्लाह जे चवण वारी आ। कुफ्र जूं फतवाऊं मिलन थियूं मगर आशिक न मुड़िया आहिनि, पंहिंजा सिर कटराए छॾिया अथनि। सुभान अल्लाह। वॾो शान आहे मदीने वारे जो। ठीकु आहे, ये 12 हदीसूं मां पढ़ियूं। हाणे 13 हदीस में मदीने जा साईंदा फरमान पिया त इस्तौसू बि अहल बैती खैरन फइन्नी उखासिमुकुम अन्हुम खतन वमन अकुन खस्मुहु अखसिमुहु वमन अखसिमुहु दखल अन्नार। किताब जो नालो नोट कयो। इस्तिजलाब इर्तिकाइल गुरफ बेहुब अकरबाइर रसूल व ज़ब्ब शरफ। अल्लामा सखावी या हदीस मुबारक आंदिया त मदीने जा साईंदा फरमान पिया त मां तव्हां खे वसियत थो कयां मुहम्मद पंहिंजे अहल बैत जे लाइ भलाई जी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां तव्हां खे वसियत थो कयां पंहिंजे अहल बैत जे लाइ भलाई जी त ओ मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजे औलाद खे ग़लत कमनि ते न खारिजो। अल्लाह नशनि पदनि ते न वठी वञिजो, जुआ ते न वठी वञिजो, बेनमाज़ी न पढ़ाइजो। न तव्हां क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि जे बारे में तव्हां सां छेड़ो कंदुसि। कजाए नबी सां जहिड़ो महबूब जे पाकनि खे खारण वारा। अरे सैयद खे ग़लत कम ते ॾिसो, पेरे पौस इन्हीअ खे वठी अची मस्जिद जे दरवाज़े ते बीहारियो त साईं तव्हांजे नाने जा टपड़ हेठि मकान तवाजी मिल्कियत ना है, भंग चर्च ते वेहण जो तवाजो कम ना है, तवा कुरान जा मालिक हो। ये मस्जिद तवाजे नाने, कुरान तवाजे नाने जो इमाम तवा बन जो तो मुक्तदी असा बन जाऊं। मां वसियत तो कया तवा के पाजे अहल बैत जे लाइ भलाई। तुझे बचड़े खे को खारे गलत कम ते वठी वने बद दुआ कंदेस या न पिटींदेस न ॻाल्हायो था। सही आहे न? मुझे पुट के को खारे को सही माते वठी वने, को राग ते वठी वने, को नशन पतन ते वठी वने त माजी दिल उन तो न ठरदी न। तू रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जे शहजादन के बचड़न के खारी दे क़यामत में रसूलुल्लाह तुजी शफाअत फरमाइंदो। पर खबरदार
जे कदे तवा मुझे आल पे तसा चंगाई न कई भलाई न कई तमा कयामत में तवा सा झेड़ो कंदुस बेशक वमन अकुन खस्मुहु अक्समुहु जे कोई न सा दुश्मनी कंदो मां मोहम्मद उनन जो दुश्मन आया वमन अक्समुहु दखल नार जे कोई न सा दुश्मनी कंदो वो जहन्नम में दाखिल थींदो अहल बैत के सुने तकते वठी वञो पैर चुमोस हथ चुमोस सीने ते विहारियोस गलत कम ते न वठी वञो तू सैयदन जो सजन थी महबूब जैनी वसियत ते हल जे कदे रात जो तोखे दीदार मदीने वारो न कराए त पोसा फाइज ही न कंदा सुभान अल्लाह वाह सी वाह सुभान अल्लाह तो ता के खबर हुजन खबे ही हदीस मुबारक मिरकात में मुल्ला अली कारी मुहद्दिसात याशरा मिशकात में तो मदीने वालों तो फरमाया बद अन्नुजूम अमानुन ले अहल समाए फैजा ज़हबत अन्नुजूम ज़हब अहल समाए व अहल बैती अमानुन ले अहल अर्द फैजा ज़हब अहल बैती ज़हब अहल अर्द कुर्बान वञो महबूबा पाण दा फरमान पिया त आसमान वारन जे लाइ अमान पनाह आहिनि सितारा सितारा आहिनि त आसमान वारा बि आहिनि जंहिं ॾिहाड़े सितारा ख़तम आसमान वारा ख़तम त ज़मीन वारन जे लाइ अमान पनाह मां मोहम्मद जा अहल बैत आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह ते बि बात नथो खोले सुभान अल्लाह जे मुंहिंजा अहल बैत आहिनि त ज़मीन वारा बि आहिनि जंहिं ॾिहाड़े अहल बैत ख़तम ज़मीन वारा ख़तम हिकु हदीस बि जेकॾहिं बग़ैर सनद जे हुजे त मूंखे कंडियारे में हक़ न आहे त मां बाहिस अचे कयां अञा हिकु हदीस मुबारक ॿुधो फैसला कुल हदीस मुबारक सैयद अली अकबर शाह साहब जे सदके में तो ॿुधायां अन ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी तारिकुन फीकुम सकलैन मा इन तमस्सकतुम बिही लन तदिल्लु बअदी अहदुहुमा अअज़म मिन अल आखर किताबुल्लाह हब्लुम ममदूदुन मिन अस्समाई इलल अर्द व इत्रती अहल बैती वलन यतफरका हत्ता यरदा अलैहिल हाज़ फनज़ुरू कैफ तखलुफूनी फीहिमा सुभान अल्लाह नबी असाई फरमायो त मां तव्हां में ॿ शयूं छॾींदड़ आहियां घणियूं ॾाढियां ॻाल्हायो ॿ शयूं मां तव्हां में छॾींदड़ आहियां जेकॾहिं तव्हां उन्हनि खे चुंबड़ंदव त हरगिज़ गुमराह न थींदव मूं खां पोइ हेरे ख्याल आहे असाब ने अर्ज कयो तो कुर्बान वञूं इन्हनि हस्तनि जा नाला त ॿुधायो पाण फरमायूं त अहदुहुमा अअज़म मिनल आखर हिकिड़ो ॿिए खां वधीक आहे अज़मत में असां बि मुर्कन पिया जो महबूब जा लब मुबारक जुम्बश कुर्बान वञो बेशक तव्हां सच फरमायो त हिकिड़ो ॿिए खां वधीक आहे अज़मत में पर असांखे महिरबानी करे नाला ॿुधायो अल्लाह जा प्यारा हबीब दा फरमान बाद किताबुल्लाह हब्लुम ममदूदुन मिन अस्समाई इलल अर्द
घोर सो आसमान का जमीन ताई व इतरती अहल बैती ऐं बी मुंहिंजी औलाद व मोहम्मद जा अहल बैत। थोड़ो खुली ॻाल्हाईंदो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। सुभान अल्लाह। साईं इहे तव्हां सूखड़ियूं ॾिनियूं, हिकु क़ुरान ॿियो आल बैत। हाणे नबी साईं फरमायो त वलयत फरका, ये हिक ॿिए खां जुदा न थींदा एस ताईं जो मासा अचे हौज़ कौसर ते मिलंदा। हत्ता यरदा अलैयल हौज़। कुरान ऐं अहल बैत हिक ॿिए खां जुदा न थींदा। नबी ने फरमायो त अली मअल कुरान वल कुरान मअ अली। अली कुरान सां गॾु आहे, कुरान अली सां गॾु आहे। हथ मथे खणी करे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाह सही वाह। ये हिक ॿिए खां जुदा न थींदा। अहल बैत कुरान सां हूंदो, कुरान अहल बैत सां हूंदो। नबी फरमायो त एस ताईं जो मूसा हौज़ कौसर ते अचे मिलंदा। पोइ अॻिते नबी फरमायो त फंज़ुरू कैफ़ तख़लुफ़ूनी फ़ीहिमा। हाणे तव्हां ॾिसो त इन्हनि ॿिन्ही सां कीअं था तव्हां गुज़ारियो। ॾिसो महबूब करीम पंहिंजे उम्मत खे पिया फरमाइनि, ॾिसो त हाणे तव्हां इन्हनि ॿिन्ही सां कीअं था गुज़ारियो। अल्हम्दुलिल्लाह। हिकिड़े टोले आल बैत खे भाकुर पातो चुबड़ी पियो क़ुरान खे छॾे ॾिनई। ॿिए टोले वरी क़ुरान खे ॾाढो पढ़ कयो, पर जेॾी महिल अली मौला जो फातिमत ज़हरा जो हसनैन करीमैन जो ज़िक्र अचे बूत कड़ी फेराए। नबी साईं असांखे ॿ सूखड़ियूं ॾिनियूं, ॿ तोहफ़ा ॾिना। जेकॾहिं तव्हां इन्हनि खे चुप न दओ त मूंखां बाद में तव्हां गुमराह न थींदो। हिकिड़ो टोलो अहल बैत खे चुंबड़ियो क़ुरान खे छॾियईं, ॿियो टोलो क़ुरान खे चुंबड़ियो अहल बैत खे छॾियईं। हे मुस्लमाननि जो आले सुन्नत जमात जा आशिक़ रसूल वेठा थी जेके ॿिन्ही सूखड़ियुनि खे चुंबड़ी। सुभान अल्लाह। वाह सही वाह। अल्लाह खुश रखे। सुभान अल्लाह। हिक हथ में कुरान, ॿिए हथ में अहल बैत जी दामन। सजी अख कुरान, खबी अख अहल बैत। सुभान अल्लाह। छा था ॻाल्हायो? सही आ, खुश भी आयो। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे खुश रखे, आबाद रखे। हाणे हिक हदीस मुबारक अञा पढ़ंदुसि मौला जे शान में। हे 15-16 हदीसूं पढ़ी वियो आहियां, अञा 5-8 हदीसां ॿुधायां थो। मदीने जा साईंदा फरमान पिया त मन अहब अलियन फक़द अहब्बनी व मन अहब्बनी फक़द अहब्बल्लाह व मन अबगद अलियन फक़द अबगदनी व मन अबगदनी फक़द अबगदल्लाह। मदीने जा साईंदा फरमान पिया त जय अली सां मोहब्बत कई, उन मां मोहम्मद करीम सां मोहब्बत कई। जय मां महबूब सां मोहब्बत कई, उन अल्लाह जे ज़ात सां मोहब्बत कई। ये रमा गालियूं तव्हां खे सुठियूं थो ॿुधायां, पर तव्हां सुभान अल्लाह बि नथा चओ। सुभान अल्लाह। हाणे इन्हीअ में वाकई हक़ ते आहियो तव्हां, ग़लतीअ ते ना हक़ ते मां आहियां। तव्हां चओ था त हाफ़िज़ ॻाल्हाए त असां ज़हन सां ॿुधूं पिया, ज़हन सां ॿुधूं पिया। पर मां यार थकल आहियां,
पोइ इन्हीअ जे करे मिड़ई तव्हांजे मथां दाबो रखियो अचां पियो त हे सुभान अल्लाह चवनि त मुंहिंजो वात ख़ुश्क थी वियो मां गीत ॾेई वठां को साह पटियां त वरी अॻिते स्वाणी ईअं कई न कयो महिरबानी कयो सही आहे न जेके अलीअ सां अदावत रखंदा उन्हनि मां महबूब सां अदावत रखी जंहिं रसूल सां अदावत रखी ते रब सां अदावत रखी हाणे इन्हीअ हदीस जो तर्जुमो हिकिड़े आशिक़ कयो चवे थो त महशर में हुब्बे अली का टेस्ट होगा जो पास होगा वो बेस्ट होगा अली के दर का भिखारी वहां चीफ गेस्ट होगा जो रखता है दिल में बुग़्ज़े अली यजीद के साथ अरेस्ट होगा वाह सही वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे असा जो मेहरबान मौज़म अली अब्बासी साहब आयो आहे हिकिड़ो उन्हीअ जे सदके में शेर ॿुधायां इहो बि हिन हदीस जो तर्जुमो आहे चवे तो जो अहल बैत का दुश्मन शदीद होता है किसी भी दौर में हो यजीद होता है सुभान अल्लाह जो रखता है दिल में बुग़्ज़े अली वो मर के सीधा जहन्नम रसीद होता है सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह सही अञा हिकु हदीस सुने रसूल पाक जी ॿुधो मदीने जे साईं अली खे फरमायो हिन हदीस जो रावी खुद मौला पाण है हां साईं हे मुहर्रम शरीफ जो तव्हां खे तोहफ़ो ॾेयूं थो वञा सुभान हे कैसेटियूं भराइजो ॾाढा मुहर्रम जा खबरदार मथा का भी कैसेट हलाई थव सुन्नत जमात जे आलमन जूं कैसेटियूं हलायो अली हेॾे आए पाण फरमायो उसमें हे शहर इल्म जो हे दर शहर इल्म जो नबी असां ये फरमायो त हैदर लो अन्ना अब्दन अब्दुल्लाह मिसल मा का मनुहन फी कौमिही वकान लहू मिसल उहदन ज़हबन फअनफकहु फी सबीलिल्लाह व मुद्द फी उम्रिही हत्ता यहुज्ज अल्फ आमिन अला कदमैहि सुम्मा बैन सफा वल मरवत कुतल मज़लूमन सुम्मा लम युवालिक या अली लम यशम राइहतल जन्नत व लम यदखुलहा सुभान अल्लाह नबी असां ये फरमायो मौला के हैदर जे करे को शख्स अल्लाह जी एतरी इबादत करे जेतरी नूह अलैहिस्सलाम पंहिंजे कौम खे तबलीग कई हुई अल्लाह जे नबी साडा 900 साल तबलीग कई ही माना नबी साईं तो अली के फरमाए तो हैदर जे करे को शख्स साडा 900 साल रब जी इबादत करे घणा घणा साल साडा 900 साल रब जी बेरिया इबादत करे उन्हीअ खां बाद में जेकॾहिं अल्लाह ताला इन्हीअ खे उहद जबल जेॾो सोन ॾेस सॼो अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे छॾे जबल उहद 5 किलोमीटरनि में अल्लाह ॾेखारी थो ॾिसण सां दिलि ठरी पवंदव हे उहो जबल आहे जंहिं जबल जे लाइ नबी फरमायो त इहो उहद जबल मूंसां मोहब्बत कंदो आहे मां इन्हीअ सां मोहब्बत कंदो आहियां हाणे इन्हीअ में हिकिड़ो नुक़्तो अजीब ग़रीब
इनिया जबल नबी साईं खे को सॾु करे न चयो हो तो मदीने वारा साईं मां तो सा मोहब्बत थो कया तू मां सा मोहब्बत कंदे या ना जबल ये सॾु करे नबी खे चयो ई नाहे बस पाड़ा साहबन के फरमायो तो ही जबल मूसा मोहब्बत कंदो वा महन सा मोहब्बत कंदो आया सब थियो तेनी जबल जे दिल में रसूलुल्लाह जी मोहब्बत हुई जका रसूल ॼणे वरती सुभान अल्लाह वाह सही पो जेको ओद जबल जे दिल जा राज पियो ॼाणे थो त हिनन आशिकन जे दिलन जा राज कीअं न ॼाणे सुभान अल्लाह वाह ओहद जबल जेडो सोन अल्लाह जेस वो सारे जो सारो अल्लाह जे रस्ते में खैरात करे छड़े 3 नंबर ते अली अल्लाह रब्बुल आलमीन इन शख्स के एतरी उम्र जे जमार जे जो 1000 मर्तबा पेरन सा पैदल बनी बैतुल्लाह जा हज करे सुभान अल्लाह चौथे नंबर ते इहो शख्स सफाई मरवे जे टकरन ते टोड़ंदे विच ते इहो शहीद थी वने कत्ल थी वने घणियो गालियूं माण्हू वेठा आयो 5-8 हज़ार ॻाल्हाइण पियो अचे 2 ॼणनि जो माशाअल्लाह इहो बि भलो पर ॿुधनि मुबारक हुजे तव्हांजे रोज़े धणीअ जो फ़ैज़ वॾो अल्लाह सुभान अल्लाह एक खड़ो तू जो साईं मुझो साईं तू जो साईं मुझो साईं तू जो साईं मुझो साईं शान वारो मान वारो मतली वारो अल्लाह 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 तू जो साईं मुझो साईं हाथ मथे करी कामी जवाए तू जो साईं मुझो साईं तू जो साईं मुझो साईं तू जो साईं मुझो साईं शान वारो मान वारो इज्जत वारो अजमत वारो अल्लाह 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 हक दिलबर साईं जमा सबरिया ख्याल जाए अल्लाह रब्बुल आलमीन ताजे अदब के कबूल फरमाई दो वरतबा वरी अदब वल हुज रखो ए आराम सुकून सा हो अञा तकरीबन असाजी ही महफिल कलाक सवा जारी ऐं सारी रहंदी इंशाअल्लाह तबारक हेते हर तबके जो इंसान आ घणा मानू चवंदा तो मौलवी वाइज न कन असा सिर्फ नात खानी बुधऊं जन के वा कबूला जी बिस्मिल्लाह सजी रात नात खानी पिया बुधो रसूलुल्लाह जी तारीफ असा जे अखन ते असा मौलवी भी बस कंदा से त एड़ियूं गालियूं कयूं जो हाल फिलहाल त मौलूदान के मारे वेले आई तकरीबन मा कलाक तकी रखई है बाकी 10 मिनट खन जा साईं हुजो हुकुम है त तू कर जे साईं जमायत वरी ठही ठुकी वेहे पो इंशाअल्लाह ताला कलाक खन साईं भी तकीर फरमाइंदा छो ॾींहं जो भी जलसो करे आया है थकल भी आहिनि को भी कलाक सवा तकीर कंदा ही कंदा तो इंशाअल्लाह तबारक व तआला आखिरी वक्त थव पांजे रुठल रब के परचाइण वारो हे टाइम थव सुभान अल्लाह
मदीने वाले जे मथों कसरत सा दुरूद व सलाम पढ़ंदो इंशाअल्लाह तबारक व तआला ज़मीन आसमान तमाजा कदम चुमदा। शाबाश। घणियूं ॻाल्हियूं मां तव्हां खे ॿुधायमि। 4 हिकु अल्लाह जो बानो 950 साल रब जी इबादत करे। बे नंबर ते ओ त जबल जेॾो अल्लाह सोन जे खुदा जे रस्ते में खैरात करे छॾे। 3 नंबर ते अल्लाह एतरी हयाती जे जो 1000 मरतबा बहरीअ में न हवाईअ में न पेरनि सां प्यादल वञी बैतुल्लाह जा हज करे। 4 नंबर ते सफ़ा ऐं मरवे जे टकरनि ते ड्रोणंदे विच ते इहो शहीद थी वञे, क़तल थी वञे। अली अर्ज़ कयो त मौला क़यामत जे ॾिहाड़े त वो बाह लोॾे ईंदो, कंध मथे करे ईंदो। मदीने जा साईं इब्दान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा फरमान पिया त हैदर हाओ हुजण त इएं खपंदो वा 950 साल इबादत करण वारो, ओ त जबल जे सोन जो सदके करण वारो, सफ़ा मरवे जे डकरनि ते ड्रोणंदे शहीद थियण वारो, 1000 मरतबा पेरनि सां प्यादल हज करण वारो। सुम्मलम युवाली कया अली जे करे इहो शख्स तोसां मोहब्बत नथो रखे। पर कुरानी है ॾाढो माता के भलो हलायो पर कुरानी निकरी पियो। हाँ सही आहे पर मां पंहिंजो अंदर त ठारिया सैयद अली जे कॾहिं इहो शख्स एॾी इबादत करण वारो ओहद जबल जेॾो सोन खुदा जे रस्ते में खैरात करण वारो, 1000 मरतबा पेरनि सां प्यादल हज करण वारो, सफ़ाई मरवे जे टकरनि ते ड्रोणण वारो, क़तल थियण वारो, जेकॾहिं तोसां मोहब्बत नथो रखे त लम यशम राइहतल जन्नत वलम यदखुलहा, जन्नत में वञण त पहिरीं चाह दे रहियो, मलाइका धिकारे ॿाहिरि कढी छॾींदसि पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि। मुबारक हुजे अहले सुन्नत जमात खे। माजे मथे ते तव्हां कुरान रखो त असां शियन खे खुश करण जे लाइ इहा तकरीर न कंदा आहियूं। आल बैत जी जो माण्हू टिट ॾींदा आहिनि त शियन खे खुश करे विया। ख़बरदार क़यामत जे ॾिहाड़े जेॾी महिल तुंहिंजो असांजो कहारीअ जे कोर्ट में फ़ैसिलो थींदो त तूं हार खाई वेंदे। सुभान अल्लाह। सुन्नत जमात जा सीना आल बैत जे इश्क ऐं मोहब्बत सां भरियल आहिनि। तव्हां इहो बयान कंदा त इहे पंहिंजा पाण खे चवंदा त यार असांजा बि ईंदा आहिनि ज़ाकिर मौलवी पर हिते बि को इश्क जा के बहर लॻल आहे। सुभान अल्लाह। अरे ये माण्हू काॾे वेंदा पोइ हथ सां तो पद मज़हबी वधाए छा वञे असांजो इन्हनि सां। आशिक़ तर्जुमो कयो तो जिसे अली की विलायत का एतराफ नहीं वो लाख सजदे करे कोई गुनाह माफ नहीं। वो तो चवे तो बदन पर हज का एहराम और दिल में बुग़्ज़ अली, ये काबे पाक के फेरे हैं तवाफ नहीं। सुल्तान बाहु अभी चवे दो 100 रोजे 100 नफल नमाजा 100 सजदे कर कर थके हूँ 100 वारी मक्के हज गुजारन दिल दी तोड़ न मुके हूँ। चिल्ले चलिए जंगल भूरा इस गल थी ना पके हूँ
सभी मतलब हासिल होंदे हजरत बाहू जदा पीर नजर एक तके वॾो इज्तिमा हुआ सिर्फ एक हदीस पढ़ंदुसि अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे ॿुधी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां पूरो तवज्जो हेॾे करे हीअ हदीस ॿुधजो अन जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह अख्तारा अस्हाबी अला जमीइल आलमीन वफी इन्नल्लाह अख्तार अली अस्हाबी अर्बअतन अबा बकर व उमर व उस्मान व अलीजन फजअलहुम खैर अस्हाबी वफी अस्हाबी कुल्लुहुम खैरुन सुभान अल्लाह। नबी असांय फरमायो त अल्लाह जी ज़ात बाबरकात सारे जहान ते मुहजन असहाबन खे चूंडियो आहे उन्हनि सहाबन में मां महबूब जे लाइ रब जैन खे चूंडियो आहे सुभान अल्लाह। वो केड़नि चैन खे चूंडियो आहे अबू बकर उमर उस्मान अली खे चूंडियो आहे सुभान हाणे भेटाईअ जो तर्जुमो अथसि हे ॾिसंदा आहियो नंढनि ॿारनि खे गुलेला गुलेलियूं हूंदियूं अथव हीअं खणंदा आहिनि चुटींदा आहिनि हे जे गुलेलो लॻी न काथे बची सघंदे वरी ॿुधो नबी असांजा फरमायो त मुंहिंजे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात सारे जहान ते मुंहिंजनि सहाबनि खे चूंडियो आहे ऐं उन्हनि सहाबनि में मां मुहम्मद जे लाइ रब चैन खे चूंडियो आहे अबू बकर उमर उस्मान अली खे चूंडियो आहे सुभान अल्लाह। हाणे बिटाईअ तर्जुमो कयो त जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सूहे सहाबन सथ में मंज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार हुआ है गाना हबीब सी सुभान अल्लाह। वाह सही बात। अञा ॿियो बि शेर चवे तो हुआ है गाना हबीब सी मुहब मिठा मनठार सिद्दीक सादिक सिद्क में संदो यारेगार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादिर पांजे कुदरत जा कया अली सी इकरार मिस्कीनन महदार हसन मीर हुसैन हा सुभान अल्लाह। अचो मैदान ते मेहरबानी करे कंहिंजी दिल आज़ारी न कबी आहे पाकिस्तान जे अंदर 70 सैकड़ो अबू बकर उमर उस्मान अली जा मुरीद था रहन पर इंसाफ पाकिस्तान खां खत्म थी चुको आहे जे अॼु जेको ॾाढो हुआ सो बस ॾाढो हुआ पर जेड़ी मल मिस्कीननि जूं आहूं उथई तू चाहे अल्लाह जे अर्श खे लरज़ाए छॾी दियो हिन
अल्लाह रब्बुल आलमीन असांजे पाकिस्तान जे हुक्मराननि खे उहे अखियूं अता फरमाए जेके हिननि ग़रीबनि मिस्कीननि जो ख़ैर ख़्वाह हुजनि। तव्हां सॼी दुनिया में बदनाम थी चुका आहियो। मीडिया जो ॾिस दौर आहे। पाकिस्तान में जेकी कुछ हले थो सॼी दुनिया उन्हीअ खे ॾिसे थी। ते पाकिस्तान जे हुक्मराननि जा प्रकार ॾिसो, कॾहिं उन्हनि जे दरनि जे मथां धरना आहिनि। सब इख़बार पढ़ो था। अल्लाह ताला खां दुआ कंदासीं। पाण सियासी माण्हू आहियूं कोन, पाण आहियूं मज़हबी माण्हू, पर असांखे त थोरो घणो त तव्हांखे हक़ सच जो कलमो चऊं। सो अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे ख़ुश रखंदो, आबाद रखंदो। मां वाह जो अकबर शाह साहब का ॾियो साईं, मां तव्हांजो हाणे हक़ त अदा करे कोन थो सघां पियो, पर हाणे साईं दिलबर साईं बि पहुतो आहे अचे। बाक़ी तव्हांखे रुगो ॿ मिसरा हिकिड़ा मां ॿुधायां थो। हाफ़िज़ अब्दुल गनी काॾे वेही हुई नथी अचे त पोइ ॿ मिसरा चवां। इंशाअल्लाह तबारक व तआला वरी अल्लाह कंदो त दिलबर साईं सां गॾु मदीने शरीफ बि हलंदासीं। ॿुधंदो या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम कॾहिं त कुल्हनि पाकनि ते खणी, हाय हाय कॾहिं त कुल्हनि पाकनि ते खणी, कॾहिं त कुल्हनि पाकनि ते खणी अल्लाह तो बिन्ही के हुजूर सल्लम छा पेश करे हसनैन जो गम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम पेश करे हसनैन जो गम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम ॾिस ईद जे ॾींहुं ख़ुदा जन लाइ, ॾिस ईद जे ॾींहुं ख़ुदा जन लाइ, ॾिस ईद जे ॾींहुं ख़ुदा जन लाइ कयो जन्नत जे कपड़नि जो हुक्म छा पेश करे जो गम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम, या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम इमाम हसन खे ज़हर मिलियो
आ इमाम हसन खे ज़हर मिलियो। माण्हू सवाल कंदा आहिनि त इमाम हसन खे पंहिंजे घर वारीअ ज़हर ॾिनो, पर जेड़ी महिल पोयां पसा शहज़ादे जा हज़रत इमाम हुसैन फरमायुसि त अता जेको तुंहिंजो कातिल हुजे उन जो मूंखे नालो ॿुधाए। इमाम हसन सां ईअं फरमायुसि त हुसैन नालो कंहिंखे बि न ॿुधाईंदुसि, रब ते फ़ैसिलो छॾियुमि। रखेसि क़ुरान मथे ते। इमाम हसन जे कातिल जी हुसैन खे ख़बर नाहे तॾहिं तोखे केॾो ये भी तव्हां थोड़ा थोड़ा जुमला याद करे नथा सघो। मौलवी जो मगज चटे छॾियो अथव भत थोरो। चओ मिस्रो तूं हाणे। आ इमाम हसन खे ज़हर मिलियो। इमाम हसन खे ज़हर मिलियो। आ इमाम हसन खे ज़हर मिलियो। जो नूरी जिस्म रेशम को नरम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम। हर हूर हुसैन खे हार विधा। हाय हाय सुभान अल्लाह। हर हूर हुसैन खे हार विधा। निकाह पे थे हाय हाय सुभान। हुरन पे हार पातस। बेटा ये फरमायो त सच्ची शहादत जी सुन शादी जो ॾींहुं ज़रो नाखे यज़ीद के है निसोरो ई मींहुं मरग उठो मींहुं अली जे औलाद ते। हर हूर हुसैन खे हार विधा। हूर हुसैन खे हार विधाओ। हर हूर हुसैन खे हार विधा। ये करे बलो बणजी बाग इरमो छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम। पुट बूंद जो काज जी रात कुसी पुट कूंद वियो काज जी रात कुसी। जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम। छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम। ओ गुलाम नबी जट छा जाने जट छा जाने ऐ गुलाम नबी जट छा जाने। गुलाम नबी जट छा जाने। ओ गुलाम नबी जट छा जाने। सल साल कसा इहो सूर सितम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम। सुभान अल्लाह साईं सैयदन जे दरवाज़े ते असांजी हीअ ग़ुलामी क़बूल फरमाए। हाणे हिन वक़्त में
मुझो खलीफा भलोड़ नाथ खान परे जोड़ जो मदीने शरीफ में व्यास है जिते मो गाड़ी में चढ़िया से मदीने ताई दरबार शैला तू चबराई सो एकड़ी नाथ इली लाउड स्पीकर ते उठी भी चाओ तपो साईं जो खिताब वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उठी पर मथे हा कर चोट ते चढ़े चाओ ते भली काकड़ा किरण सैयदन जी गुलामी जमात सगोरी सलात मदीने यार साईं ते ओ दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम ओ सुध कंदे सगड़ा कंदे ओ बैठल से वेगाना डिठम दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम सुध कंदे सगड़ा कंदे वेठल से वेगाना डिठम दिल रुबा जे दीद लाए ओ किन मुवाजते पढ़िया पे सिक मां सलातूं ऐं सलाम किन मुवाजते पढ़िया पे सिक मां सलातूं ऐं सलाम किन अखियूं आलियूं त किन पे जर बहाया जाम जाम किन अखियूं आलियूं त किन पे जर बहाया जाम जाम ओ हाल खां बेहाल कई सिक सोज़ में सामान साणा डिठम दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम ओ सुध कंदे सगड़ा कंदे बैठल से वेगाना डिठम दिल रुबा जे दीद लाए सुभान अल्लाह चो जमात सगोरी के रुगी रोजे अग्या दी दूर लाए थे रुना के रुगी रोजे अग्या दी दूर लाए थे रुना के थंभन जी ओट में जण थे रुना छोरा छना के थंभन जी ओट में जण थे रुना छोरा छना ओ किन पुकारूं पे कयूं सब साहु से बाणा डिठम दिल रुबा जे दीद लाए रोंदे सवेराना डिठम दिल रुबा जे दीद लाए ओह पवारन हड़नी खे हरदम हिक पिरी पर चाए पियो पवार
वारन हड़नी खे हरदम हिक पिरी पर चाहे पियो सोज सिक वारन सभिन खे हिक पिरी सर चाहे पियो सोज सिक वारन सभिन खे हिक पिरी सर चाहे पियो ओ इश्क वारन सां अजब महबूब जा माणा ॾिठम दिल रुबा जे दीद लाइ रोवंदे सवेराणा ॾिठम दिल रुबा जे दीद लाइ ओ बख्त आणे उत पुॼायो जित सचो सरदार आ बख्त आणे उत पुॼायो जित सचो सरदार आ मुर्शिद दिल बरसाई संदन जे बानड़ीअ जो बार आ सोना दिल बरसाई संदन जे बानड़ीअ जो बार आ ओ तोड़े आसी आहिया भागिन भरियल भाड़ा ॾिठम दिल रुबा जे दीद लाइ रोंदे सवेराणा ॾिठम दिल रुबा जे दीद लाइ रोंदे सवेराणा ॾिठम ओ सुड कंदे सॾड़ा कंदे वेठल से बेगाना ॾिठम दिल रुबा जे दीद लाइ सुभान अल्लाह केॾी न मोहब्बत भरी महफ़िल मोहब्बत सां वेठी आ सुभान अल्लाह हिक खां ॿियो वधीक उहो आहे दिलबर साईं सुभान अल्लाह मोहब्बत जे शहर में बि असां ही जोड़ो ॿुधंदा आया आहियूं ऐं उते त 10-15 मोहब्बत वारा माण्हुनि जा मेड़ हूंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह हिते बि ग़ालिबन 5-10 माण्हू ज़रूर थींदा साईं जन खे अर्ज़ु आहे त हिन पिंडाल खां को ॿियो बंदोबस्तु कयो जो बीठल माण्हू वीचारा थकिजी वरी वञी था किथे साही पटन वरन ही बि इज्तिमा कम अज़ कम 10,000 जो ज़रूर आहे सो बिला ताख़ीर जे मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम मुकरम जनाब हजरत साईं पीर करमुल्लाह इलाही दामत बरकातुहुल आलिया तो वो स्टेज ते अची ऐं पंहिंजे कुर्सी ते वेही रौनक अफरोज़ थींदा इन खां अॻु में मूंखे हुकुम थियो आहे त जनाब कुर्बान अली साहब बेहतरीन मशहूर नातखान महबूब जे मोहब्बत वारो ईंदो ऐं चंद मिसरा उहो बि पढ़ंदो सुभान अल्लाह नारे तकबीर दीदार बि कयो मोहब्बत सां पंहिंजे निशिस्त ते वेही ऐं आराम सां ॿुधो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दम दस्तगीर मिठड़ी प्यारी जमायत सैयदन सोनन जी फरमाइश आ त भिटाई साहब जा 2 मिसरा ॿुधायो विसारे वो मां बेहा विसारे वो मां बेहा
अदियूं अड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा पुनल मुझो आहे पधरो पुनल मुझो वो वाहे पधरो पुनल मुझो आहे पधरो पुनल मुझो वो आहे पधरो दिल ने जो दिल भरड़ी भेनर किया विसारे मावे हाँ दिल ने जो दिल भरड़ी भेनर किया विसारे वो मावे हाँ अदियूं अड़ो वरड़ी भेनर किया विसारे वो मावे हाँ अदियूं अड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा पुनल अव्हां नाहे ॾिठो हूं त कयो अव्हां घर बि फिटो पुनल अव्हां नाहे ॾिठो हूं त कयो अव्हां घर बि फिटो पुनल अव्हां नाहे ॾिठो सैयद चवे करहा मजा कोड हाणे लख लगे पई लोड जी जातन जतन जी ससुहिया जा सिरिया साथ तो केत धड़ी काधी मारन रिया मिलन ले मुद हुई मादी लकन जी लतीफ जारानी आधी पुनल पेरा दी चलन मानी नसीब थिए पुनल अव्हां नाहे ॾिठो हूं त कयो अव्हां घर बि फिटो वो पुनल अव्हां नाहे ॾिठो हूं त कयो अभी घर बि फिटो वो पुनल अव्हां नाहे ॾिठो महल मारियूं सभई लुटियो महल मारियूं वो सभई लुटियो महल मारियूं सभई लुटियो महल मारियूं वो सभई लुटियो घोरियो ज़ेवर ज़रड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा घोरियो ज़ेवर ज़रड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा अदियूं अड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा अदियूं अड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा दहो वेंदस हाणे लॾे पवंदस पेश पुनल जे तॾे वो हितां वेंदस हाणे लॾे पवंदस पेश पुनल जे तॾे वो हितां वेंदस हाणे लॾे काॾे मुंहुं मकरान जो काॾे के चिठियो हेड़ो काल बंभोर में अॻे कोन हुयो पोयारो काम घणी चोरे चित वयो अद जनी जतनियो तन उठन घोरी आगिया सर जो सजी सुजमता कामूसी हले ओ पानी नाहे बंद घणो अग्यां रावो रुञ मता कमरे उञ तॾे पारा तो मुझे पुनल खे हितां वेंदस हाणे लॾे पवंदस पेच पुनल जे तॾे वो हितां वेंदस हाणे लॾे गोली बांधी मन गॾे अला गोली बांधी वो मन गॾे गोली बांधी मन गॾे अला गोली बांधी मन गॾे नाले नायन धरणी भेनर कीअं विसारे मां वेहा नाले नायन धरणी भेनर कीअं विसारे मां वेहा अदियूं अड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे वो मां वेहा खोआ पंध पहाड़ जो डूंगर खे
मध पहाड़ जो मधु में बोलू बरो जसा अला मधु में बोलू बरो जसा मध में बोलू बरो जसा अला मधु में बोलू बरो जसा चल पाई दो पर बरुड़ी भेनर किया विसारे हो मावे हाँ चाल पाड़ी दो पर बरुड़ी भेनर किया विसारे वो मावे हाँ वे दस है के लिए खन दस को न समरड़ी लद्यू वो हिता वे दस है कलिए खन दस को न समरड़ी भेनर हिता वे दस है कलिए लतीफ जयला लकन मझ लतीफ जय लकन मझ लतीफ जय लकन मझ लतीफ जय अड्यू बेचवा घरड़ी